भाईजान सब खां पहिरीं त असांखे इंडिया ऐं पाकिस्तान जो एॾो एक्साइटमेंट हूंदो आहे त असां मैच ॾिसूं, असांजो दिलि धड़कन सॼो पाकिस्तान ते आहे। पर पाकिस्तानी टीम हमेशह वांगुरु असांखे मायूस कयो आहे। सची ॿुधायां, हिन खां त वधीक असां सुठो खेॾूं आहे। असांजो स्पोर्ट मिनिस्टर कैप्टन हुजे या CM साहब कैप्टन हुजे या असां खेॾूं आहे, कसम सां असांजी मारे वञूं आहे इंडिया टीम खां। हिननि को जज़्बो कोन्हो, माण्हू खेॾी हाराए असांखे ॻाल्हि वणंदी आहे, पर हिननि खेॾी बि न हारायो आहे, पाकिस्तान सां खेॾिया आहिनि। पाकिस्तान जे लाइ कोन खेॾिया आहिनि, पाकिस्तान सां खेॾिया आहिनि। मां त चवंदो 11 ॼणनि खे कढणु खपे। न, मैं हार जीत देखें, ये ज़िंदगी का हिस्सा है, ये खेलों का हिस्सा है। तो अगर कल पाकिस्तान हार गया है तो हम अपनी कौम, अपनी क्रिकेट टीम को बुरा भला तो नहीं कह सकते ना। क्या पता कि अभी वो हारें, कल को जीतें। अगर मेहनत करें, इस पे जो उनसे गलतियां हुई हैं उनको दुरुस्त करें तो वो जीत सकते हैं दोबारा से। और मेरी ये भी गुजारिश है कि क्योंकि पाकिस्तान क्रिकेट टीम में जो है वो अक़लियती जो है प्लेयर्स नहीं है, तो मैं समझती हूँ अक़लियती प्लेयर्स भी हों ना तो इससे भी बड़ा फ़र्क पड़ता है। और पढ़ना भी चाहिए, क्योंकि वो भी पाकिस्तान का हिस्सा है। अगर उनको भी क्रिकेट टीम में शामिल किया जाए तो मैं समझती हूँ कि मैच पहले से भी अच्छा हो सकता है, क्योंकि बहुत अच्छे जो हैं वो अक़लियती प्लेयर हैं जिनको मैं पर्सनली जानती हूँ। कई साल थिया पाकिस्तान अलाए छाजे करे मैच बार मैच थिए पियो, क्रिकेट जो हाराए पियो इंडिया खां। ऐं जेके पाकिस्तान के टीम के हलाइण वारा कोच आहे छा उन सोचनि त हे जेके प्लेयर बेकार प्लेयर आहिनि। सॼी पाकिस्तान जी आवाम जी उमेद हूंदी त असांजो पाकिस्तान मैच खटंदो। गेम हूंदी आहे, ठीकु आहे, स्पोर्ट्स में लाज़मी हिकिड़ी टीम हारींदी, हिकिड़ी खटींदी, पर ईअं त न बार पाकिस्तान बि हाराए। त हिन प्लेयरनि खे चेंज करे नवां यंग प्लेयर आणनि जेके नओं टैलेंट हुजे, हिननि खे साॻियुनि खे कुॾाईंदा त बार हाराए था वञनि। त हाणे मुंहिंजो मशवरो हुयो त पाकिस्तान बोर्ड खे सोचणु घुरिजे त सॼो टीम खे चेंज करे छॾनि, 11 जा 11 प्लेयर चेंज करे नई टीम आणनि त उहो टीम जी लाइन मैदान में पए। हिननि में त उमेद कोन पई लॻे, कल्ह सभिनी खे मायूस कयो सॼी पाकिस्तान जी आवाम खे। फिक्सिंग जी ॻाल्हि न आहे, हिकिड़ो त प्रेशर बर्दाश्त करे नथा सघनि। हमेशह मूं पहिरियां ॻाल्हि कई त ठीकु आहे बाबा, गेम में हिकिड़ो माण्हू हारींदी टीम हिकिड़ी खटंदी, ईअं त न बार हारे। एतिरनि सालनि खां वठी बार पिया हाराइनि, प्रेशर बर्दाश्त ई कोन था करे सघनि। इन करे उनजो हल इहो ई आहे त हिन टीम खे सॼी खे चेंज करे नई टीम आणीनि ऐं सुठी टीम नौजवान आणीनि। हिननि में त उमेदु असांखे नथी लॻे थो हे दोबारा पाकिस्तान खे को खटाइण, नई टीम अचे, चेंजिंग कनि। स्पोर्ट आहे हिकिड़ी, हुन में हार जीत थींदी आहे। अनफॉर्चुनेटली असांजी पाकिस्तानी टीम जी जीत घटि थींदी आहे। हाणे हुनजा छा रीज़न्स आहिनि इहे तव्हांखे वधीक ख़बर हूंदा, ऐं असां त दुआ कंदासीं त अॻिते हली करे असांजी टीम बि बहितर थिए ऐं असांजी सिलेक्टिंग टीम जेकी आहे कमेटी हुनखे बि कुझु बहितर स्टेप्स वठणु खपनि। बिल्कुलु हुजणु खपे, बिल्कुलु हुजणु। कारकर्दगी हुई क्रिकेट जी, ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं हिंदुस्तान सां मैच हूंदो आहे त पूरो क़ौम जूं तवक़ात हूंदियूं आहिनि, माण्हुनि में वॾो पाकिस्तान जे अंदरि वॾो जोश जज़्बो हूंदो आहे ऐं उहो सॼी क़ौम खे मायूसी थी। क्रिकेट रांदि या ॿिए कंहिं बि रांदि में हार जीत खेल जो हिसो हूंदो आहे। असांजी क़ौमी टीम खे वॾे जोश ऐं जज़्बे सां हमेशह मैदान में लहंदी आहे। जेके हाई प्रेशर गेम हूंदा आहिनि उन्हनि में खिलाड़ियुनि ते हिकिड़ो नफ़सारी तौरु असरु हूंदो आहे। पाकिस्तान टीम खे हिकिड़ी मैसिव चेंज जी ज़रूरत आहे। जेके पुराणा जेके सीनियर खिलाड़ी आहिनि उनखे हटाए करे जेके नऊं खून, नऊं ब्लड जेको आहे सो वठी अचनि पाकिस्तान क्रिकेट टीम में। ही जेके सीनियर या जेके पोड़ा खिलाड़ी थी विया आहिनि उन्हनि खे हटाइणु खपिजे। ख़ासि तौर ते जेको आहे सो बाबर आज़म जेको केतिरे अरसे सां पाकिस्तान टीम सां वाबस्ता आहे, उनजी कारकर्दगी हमेशह ज़ीरो रही आहे ऐं ख़ासि तौर जेके अहम मैच हूंदा आहिनि उनमें कारकर्दगी मुंहिंजी ज़ीरो रहे थी। इन करे बहितर इहो आहे त पाकिस्तान टीम में हिकिड़ी चेंज आंदी वञे ऐं नौजवान खिलाड़ियुनि खे मौक़ो ॾिनो वञे।